बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जे बारे में पढ़ंदासीं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। हाणे दोस्त चए थो त द नेम ऑफ पर्सोनिफाइड ऑब्जेक्ट्स अहिड़ियूं शयूं जेको आहे जानदारनि वांगुरु बिहेव कनि उन्हनि जी भी मालिकी ऐं ओनरशिप शो करण जे लाइ और हालत इज़ाफ़त खे ज़ाहिर करण जे लाइ असीं जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु करे सघूं था। जीअं आहे एट डेथ्स डोर, मौत जे दर ते, त हिते जेको डेथ आहे असांजो नाउन आहे ऐं इहो जेको आहे जानदार वांगुरु जेको आहे लिविंग वांगुरु जेको आहे बिहेव करे थो पियो। इन जे करे इन जी बि जेको आहे मालिकी या ओनरशिप खे शो करण जे लाइ असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयूं था। उनखां बाद में आहे फॉर्चून्स फेवरेट, क़िस्मत जो पसंद। इते जेको आहे असांजो फॉर्चूनेट जेको आहे नाउन आहे ऐं इहो लिविंग वारी कार जेको आहे बिहेव करे रहियो आहे, तंहिं करे इन जी बि मालिकी ऐं ओनरशिप खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कंदासीं। सारोज टीयर्स, गम जा लुड़क, तो इते जेको असांजो हे सारो आहे नाउन आहे ऐं असां इन जी बि मालिकी ऐं ओनरशिप खे शो करण जे लाइ जेको आहे असीं एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयूं था। उनखां बाद में इंडियंस डेथ, हिंदुस्तानी मौत। इते इंडियन जेको असांजो नाउन आहे, बल्कि नाउन हिते मां चई सघां थो त प्रॉपर एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे। त इन जी बि असां जेको आहे पोजीशन या ओनरशिप खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयूं था पिया। ठीकु। ओशन्स रोड, समुंड जो गजगोड़। इते बि जेको आहे हे जेको ओशन आहे इहो असांजो नाउन आहे ऐं इहो जेको आहे त चइजे खणी त बाबा जानदार वांगुरु लिविंग वांगुरु जेको आहे बिहेव करे रहियो आहे। इन जे करे असां बि जेको आहे इन जी ओनरशिप या मालिकी खे शो करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कंदासीं। ग्रेव्स कबर जो सॾ। इते भी जेको ग्रेव आहे असांजो नाउन आहे, इहो बि जानदार वांगुरु बिहेव करे इन जे करे इन जी बि जेको आहे असां ओनरशिप ऐं मालिकी खे शो करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कंदासीं। उनखां विद फॉलोइंग फ्यू फ्रेजेस, चवे थो त हेठियनि कुझु जेको आहे मुहावरनि सां बि जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु थींदो आहे। जीअं आहे जर्नीज़ एंड, हिते भी असां जेको आहे जर्नी जी जेको आहे पोजीशन ऐं ओनरशिप खे शो करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। एट फिंगर्स एंड, हिते जेको फिंगर नाउन आहे इन जी पोजीशन ऐं ओनरशिप खे शो करण जे लाइ असां इन सां बि जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। टू हिज हर्ट्स कंटेंट, त इते भी असां हार्ट जी जेको आहे ओनरशिप ऐं मालिकी खे ज़ाहिर करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। आउट ऑफ हार्म्स वे, हिते भी जेको हार्म जेको आहे नाउन आहे इन जी ओनरशिप ऐं मालिकी खे ज़ाहिर करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। फॉर मसीज से, हिते मसी जेको असां नाउन आहे इन जी बि जेको आहे असां ओनरशिप ऐं मालिकी खे जेको आहे ज़ाहिर करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। उनखां बाद शिप्स पैसेंजर्स, हिते शिप जी मालिकी खे जेको पैसेंजर सां शो करण जे लाइ असां जेको शिप सां जेको आहे एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। उनखां बाद में आख़िर में आहे नाउन डिनोटिंग वेरी डिग्निफाइड ऑब्जेक्ट्स, माना अहिड़ा नाउन जेके शान शौकत ऊंचाई के ज़ाहिर कनि, उन्हनि जी जेको आहे बारौनक हुजनि त उन्हनि जे बि जेको आहे पोजीशन खे शो करण जे लाइ ओनरशिप खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी जो इस्तेमालु कयूं। सन्स रेज, सन जेको असांजो नाउन आहे इन जी जेको आहे पोजीशन यानी कि शो करण जे लाइ एपास्ट्राफी जो इस्तेमालु कयो आहे। हीवेंस विल, जेके जन्नत जी जेको ख़्वाहिश कनि था उन्हनि जे लाइ बि असां जेको हीवेंस असांजो नाउन आहे ऐं उन ओनरशिप जेको शो करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो। द कोर्ट्स डिक्री, कोर्ट जो हुकुम, त हाणे हिते बि असां जेको कोर्ट जी ओनरशिप खे ज़ाहिर करण जे लाइ एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। ऐं उनखां बाद में असां जेको आहे आख़िर में ड्यूटीज़ कॉल, त इते बि जेको ड्यूटी आहे ऐं उन जेको असां ओनरशिप ऐं पोजीशन खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो आहे। दोस्तों अॼु जो ही असांजो जेका लेक्चर हुयो एपास्ट्राफी जो इस्तेमालु, ईअं सम्झो त अॼु जे लेक्चर में असां जेको आहे पंहिंजे नाउन चैप्टर जेको आहे पुॼाणी कई आहे। इंशाअल्लाह हाणे जेको आहे असां नाउन खां बाद में एडजेक्टिव या जेको आहे त प्रोनाउन जो चैप्टर खणी ईंदासूं। उम्मीद आहे त तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हां असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे वधि में वधि
सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।